खरी मीरवा जे ॻोठ मेनगो फ़कीर शहर में सिंध जे नालेवर सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत फ़कीर ग़ुलाम हैदर गोदरिया जे 3 ॾींहनि वारो सालियानो 151 उर्स जो इफ़्तिताह कयो वियो। इफ़्तिताही तक़रीब में दरगाह सचल सरमस्त जे गादी नशीन पीर अब्दुल हक फारूकी, दरगाह ग़ुलाम हैदर गोदरिया जे गादी नशीन फ़कीर सिकंदर अली शर पारां दरगाह ते चादर चाढ़ी वई। उन मौक़े ते सवें अक़ीदतमंदनि ऐं पांधीअड़ा दरगाह ते हाज़िर थिया, जॾहिं त मेले में सूफ़ी राग जो बि एहतमाम कयो वियो। कंडो मस्ती क़ौमी शाहराह ते रांग साइड ईंदड़ ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो। मोटरसाइकिल सवार रोड ते किरण सबबि पुठियां ईंदड़ मुसाफ़िर कार मोटरसाइकिल सवार खे चीबाटे छॾियो, जंहिंखे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जेको ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। फ़ौतीअ जी सुञाणप पुलिस अहलकार मोहम्मद आरिफ अबड़ो जे नाले सां थी। लाश ज़रूरी कार्रवाइनि बाद वारसनि हवाले। कुंभ में गुज़िरियल राति ॻोठ दलील बिरोई में नामालूम माण्हुनि ॻोठाणे नसरुल्ला बिरोई जे बाग़ में लॻल अंबनि जे वण खे वढे फरार थी विया। वाक़िए ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल हुअण बावजूदि जवाबदारनि जी गिरफ़्तारी नाहे थी सघी। हलाणी क़ौमी शाहराह ते रोड जे हलंदड़ कम सबबि 2 महीननि दौरान 8 जानियूं ज़ाया थियण बावजूदि इंतज़ामिया पारां को बि तहरुक नाहे वरितो वियो। ट्रैफ़िक पुलिस मोटरवे ज़िले इंतज़ामिया जी लापरवाही सबबि मुसाफ़िर गाॾियुनि खे मुतबादिल रस्तो न मिलण करे जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। नवदेरो में PPMPA जमील सूमरो मेयर लाड़काणू अनवर अली लहर बचाबंद पहुची मोरियाबंद जो दौरो कयो। PPMPA जमील सूमरो चयो त ॿोध जो पाणी सुभाणे गुडू बैराज ते पहुचंदो। बचाबंदनि जी हिफ़ाज़त लाइ ॾींहुं राति कमु जारी आहे। हेठें दर्जे वारी ॿोध में कचे जा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। 7 लाख क्यूसेक ताईं ॿोध जो पाणी सिंधु दरिया में पहुचण जो इम्कान आहे।